नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाहण में ख़बर ॾींदा हलूं त नेशनल प्रेस क्लब क़ंदड़ जे सीनियर नायब सदर अवामी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुलस्तार मھراڻي जे घर में चोरी क़ंदड़ चोर ऐं उन्हनि जे साथारनि ऐं बास सियासी शख़्सियतनि जो FIR तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब जे क़ंदड़ जे साफ़िन फ़कीर अब्दुल मजीद कटपर, अब्दुल रहमान अंसारी, अब्दुलस्तार मھراڻي, सफदर पठान, तौफ़ीक अहमद, जावेद अहमद शेख ऐं ॿियनि पारां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे सहाफ़ी जी चोरी थी वई आहे, जंहिं ते बाअसर सियासी माण्हू सहाफ़ी खे मौतमार धमकी ॾेई रहिया आहिनि, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। इन्हनि मुतालबो कयो आहे त इन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, सहाफ़ी खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।